दुनिया अली के सुन्याणे हा बीबी ज़ैनब शाम न वने। हाय हाय अज 3 मुहर्रम करबला में कें पासे का 3000 फौज थी अचे, कें पासे का 40,000, कें पासे का 70,000। एक वडे फौज के दस्ते सां 9 मुहर्रम शिमर आयो, सब बेशुमार कयो। 9 तारीख़ इहो आयो न ऐलान जो शिमर आयो। भेण हुसैन के घुराए जदी इहो केर आ? सैयद जदो तुझे वीर जो कातिल आ। रोई जदी हुसैन तू तनहा मार में, तुझो कोई सजण ना है। सैयद जदो मुझा सजण सब अची आए, मुझो ज़ुहैर आयो, मुझो हबीब आयो, मुझो कैस आयो, मुझा तो सब अची आए। रोई जदी ॾिस मता कोई रहिजी वञे। रोई जदो हिकु मुझे दुआ जो ॾिनल आ जंहिंजो नालो सईद आ। हाय हाय आवाज़ ख़त न लिखियो थी। सैयद जदो तुझे भाउ जी मजबूरी आहे, ताज़ी शादी कई थई, हथन ता मेहंदीअ जा निशान न लथा अथसि। 3 भेणुनि जो हिकु भाउ आ, ज़ईफ़ आ, मां जो सहारो आ। मां सोचां थो ख़त लिखांसि मता भेणूं अचण न ॾियनिसि। ज़ाहिर साईं ऊचो वेण करे जदी जेके तुझे दुआ जा ॾिनल हूंदा आहिनि उहे शरीफ़ हूंदा आहिनि। शरीफ़न खां ज़ैनब जो कहिड़ो पर्दो? ख़त तूं लिखेसि, ॿिए पासे ॾांहुं दस्तख़त मां थी कयां। मूंखे यकीन आहे सईद ईंदो ज़रूर। मुंहिंजे इमाम जदो भेण जे सईद अची वञे त मां बची वेंदुसि। रोई जदी तुंहिंजे सर ते या नाने जी दस्तार, मुझे सर ते अम्मा ज़हरा जी चादर, मूं ख़बर आ पोइ बि तूं न बचंदी। सैयद जदो पोइ सईद छो थी घुराई? रोई जदी जेतिरो टाइम सईद मैदान वेंदो तूं मुझे साम्हूं वेहंदे मां तुंहिंजो चेहरो ॾिसंदुसि। हाय 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 मुझे इमाम सदके अब्बास जी मौला फरमाइंदा कागज़ कलम खणी आ, सईद ॾांहुं ख़त लिख। बाबा अब्बास मौला ख़त लिखियो। मां तोखे तहरीर अॻिते थो ॿुधायां। ख़त लिखी मुंहिंजो मौला ख़त खणी आलिया भेण वटि आयो। चाचा साईं ॿिए पासे ॾांहुं मुंहिंजी साइण दस्तख़त कई आहे। दस्तख़त करे मुंहिंजो इमाम फरमाए थो, जॉन जी मौला हे ख़त अथई बसरे सईद खे ॾेई आहे। हथ ॿधी जदो इनकार जी गुंजाइश न आहे, तूं काइनात जो इमाम आहे। एक मौदवाना गुज़ारिश आहे इल्तमास आहे। सैयद जदो हुकुम कर। जदो मौला बसरो वॾो सफ़र आहे, मौला मुझे नसीब में शहादत ना है। सैयद ऊंचो वेण करे जदो ख़त ॾेई मोटी आ जे सुभाणे नाने का को सर न प्यारे तो मां हुसैन। रोण वारा अब्बास मौला फरमाए तो जाऊं एक ख़त ॾेई वञ बसरे सईद के ॾेई। एक अदब जो जुमलो आज समझे तो घर ताईं रोंदे। मां ॾिसां सैयद कहिड़ी जाइ ते वेठा आहिनि मजलिस में। ए जॉन ख़त खणी हिते अमामे में हिते रखियो। अब्बास चए तो ख़त इते छो रखियो थी? जदो कुरान बुलंद जाइ ते रखियो। वाह भाई वाह, वाह भाई वाह, वाह भाई वाह। उन मौला फरमाए तो जॉन जेॾीमहिल सईद सां मिले न उनखे चइजांसि तुंहिंजो उस्ताद अब्बास में चवई हिकु महिरबानी कजां, ही ख़त बाज़ार में न पढ़जा। हाय हाय मां तो इशारो कयो यार तू समझी वञ। रोण वारा ॾहीं जे रात सईद घोड़ो भॼाईंदो आयो। फजर जो टाइम आ जो सईद बसरे में हो। जॉन बसरे आयो, पुछा कि सईद जो दर कहिड़ो आहे? बाबा एक माण्हू ॾसियसि ओ साम्हूं दरवाज़ो। दकल बाब की अंदरा आवाज़ केर आ? चए तो कासिद। कंहिंजो कासिद आ? काथा आयो आहे? चए तो करबला। चए तो करबला में तो मुंहिंजो कोई न रहंदो। तू कंहिंजो कासिद आ? मौत मातम करे चए तो हुसैन इब्ने अली। हाय तकर मातमी अज़ादार अॼु 3 मुहर्रम मां एॾो वॾो मसाइब थो पढ़ां, तुंहिंजी हाय न थिए। आवाज़ हुसैन इब्ने अली जो कासिद आ। ज़ाहिर सी हुसैन जो नालो आयो आहे न। सईद टोड़ंदो आयो चए तो उहे अखियूं चुमण ॾे जिन सां हुसैन ॾिसी आयो आहे। उहे हथ चुमण ॾे जेके हथ मुंहिंजे पीर जे हथनि सां लाहे आयो। आवाज़ हे ख़त ॾेई अकबर जे बाबे जो। अकबर जे बाबे चई ईंदे त बि दुआ कंदो आहियां, न ईंदे त बि दुआ कंदो आहियां। रोण वारा ख़त खे क़ुरान सम्झी हा मसाला थे। हिकिड़ो वेण पढ़ा साईं, ॾाढो ॾुखियो वेण आहे।
ये जौन चेहरे तां निकाब हटाई जिए जो निकाब हटाई न ए सईद जी नजर पई जौन जे लबन ते ॾिसी जे तो अल्लाह मान लगे तो तू केतरन ॾींहंनि जो प्यासो हाय 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 इते वे मां घर वञा तुंहिंजे लाइ थधो पानी खणी अचां पढ़ा तो वार जुमलो जौन ॾिसी जे तो अॼु कोसर प्यार न पीअंदुसि आवाज़ छा ॻाल्हि आहे उचो वेण करे जे तो साकीअ कोसर जूं धीअरूं करबला जे गरम रहे ते प्यासियूं वेठी या ज़हरा या ज़हरा या ज़हरा मातमी अज़ादारो आवाज़ अकबर जे बाबे जो ख़त थई अकबर जे बाबे जी मां जो की रात जो मेहमान अंदर ख़त खणी आए मां चेदी सईद कंहिंजो कासिद मां पीर हुसैन जो रोई चेदी बीठो आहे वियो हलियो मां वियो हलियो रोई चेदी सईद मां माफ़ न कंदीमांइ मुझे पीर जो कासिद प्यासो मोटायो थी रोई जे तो मां अजीब कासिद आ मां पानी जो नालो तो खणा उन जो अखियूं वसन अमा खत ॾेई आ पीर हुसैन जो खत आ चेदी हा मूंखे ख़बर आ अकबर जी ॾाढ़ी लही पई आ हुसैन अली अकबर परणाईंदो हूंदो असां ख़ासि मुरीद आहियूं असांखे हुसैन न विसारियो आ असांखे ख़त लिखी हुसैन घुरायो आ ब वेण ॿुधो ख़त मजलिस मां चेदी सईद कुर्सीअ ते वे कुर्सीअ ते सईद वेठो आ मां हिक हिक कमरे में अची चेदी धीअरूं अचो अकबर जे शादीअ जो ख़त आयो अथव अकबर जे शादीअ जो ख़त आयो अथव सैयद जेॾी महिल सईद ख़त खोलियो न पहिरीं सिटर ते नज़र पियसि हाय मां सदके थी वञा अमामे जा पेच खुली गले में पियसि मां चेदी सईद छा ॻाल्हि आहे रोई जदो मां पहिरियां लिखियल आहे इन्ना लिल्लाह मां चेदी सईद भुलिजी न तम पियो अकबर जे खादी शादी जो ख़त आयत मौत वारी पढ़ी दई रोई जदो अम्मा इते दुआ कर छल सईद मरी वने या ज़हरा या ज़हरा या ज़हरा आवाज़ वा सईद छा ॻाल्हि रोई जदो अम्मा अगे अकबर जो बाबो ख़त लिखंदो पहिरियां लिखंदो हुसैन इब्न अली अॼु एॾो ग़रीब जो ख़त ते मां जो नालो लिखियो अथई या ज़हरा या ज़हरा या ज़हरा आवाज़ वा सईद अॻिते पढ़ंदो आहे रोई जदो मां अकबर जे बाबे लिखियो आहे 28 रजब नाने जो मदीनो छॾे आयो ओ सईद मां मके आयो आहे दुनिया हज पढ़ंदी रही आहे मुंहिंजा कातिल हाजिन जे लिबास में आया ओ सईद बि तारीख़ मां करबला आयो आहे जागीर अकबर जे नाले कराई हाय तकर मातमी आज़ाद ओ सईद चौथी तारीख़ दरिया जे कंदीअ त मुंहिंजा ख़ैमा पटरायन शबीर जे दो सईद अॼु ॾहीं जी रात अलमान 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 सईद मां हिक रात जो मेहमान ईंदे त बि दुआ कंदो मां न ईंदे त बि दुआ कंदो मां रोअण वारा सईद ख़त बंदि कयो मां ॾिसां मुंहिंजी मल्क शाम जा मातमदार ही भेण कीअं था वधनि रोअण वारा 3 भेणूं अॻिते आयूं हथ ॿधी जंहिंजो ख़त बंदि न कर ॿिए पासे ॾांहुं में कुझु लिखियल आहे जीअं सईद जी नज़र पई आहे मुंहं ते मातम करे जेदो मां पोएं पासे ॾांहुं लिखियल आहे सईद मां ज़ैनब जो सलाम मरहबा 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 आवाज़ आयो मां एॾो ग़रीब बणिजी वई आहे जो नौकरनि खे भाउ थी या ज़हरा या ज़हरा या ज़हरा वाह भाई वाह हाणे रुनो आहे जीअं रोअण जो हक़ आहे अम्मा मां वधीक प्यारो आहियां अकबर जो बाबो रोई जेदी तूं जहिड़ा लख सईद हुजनि हुसैन जे हिक साह तां क़ुर्बान कया रोई जेदो अम्मा मूंखे उन खां बि इजाज़त वठी ॾे जंहिंसां मुंहिंजी शादी कराई थी जवानोई तव्हांजे हिसे जो वेणा अॻियां मावा पोयां सईदा चाचा पोयां 3 भेणूं रुअंदियूं आहियूं
कमरे में आयो ॾिठई घरवारी जो कारो लिबासा मिट्टी ते वेठी आ करबला जे पासे रे बई हथ वधाई उचो भेण करे जेदी बीबी मुझो वस जो नथो लगे या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा आवाज़ आके गेदी पई रोए रोई जेदी तो के अकबर जे बाबे खत लिखियो मुज़रात गरीब जी जख्मी मां मिलनाई रोई रोई चबिया सईद जी घरवारी मुझो हुसैन गरीब या ज़हरा अन्या बटर वेड़ पड़ा जवानो इजाजत अन्या बटर वेड़ पड़ा रोना वारा रोई जेदी सईद मां बे गडो हलदी माए चाचा से मेंबर जो कसमा तमा डिठो हुंदो जड़े जवान सफर ते वींदा आहिन भेणो इमाम ज़ामिन बदलियो आहिन गाज़ी जे अलम जे हेठां ईंदियूं आहिन दुआ घुरंदियूं आहिन अल्लाह शल खैरियत सां मोटी अचे कायनात में सईद जो भेणो आहिन जेके रोई जांदियूं छल अकबर खां पहिरियां मार जी या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा रोना वारा घोड़े ते सवार थियो घरवारी के गड विहारी सफर शुरू कई हिय ॾहीं जी रात आ सईद सफर में आ अकबर अज़ान ॾिनी आ सईद सफर में आ अली अकबर घोड़े दल तो आ सईद सफर में आ यतीम जे लाश ते घोड़ा भॼी आ सईद सफर में आ असगर के तीर लॻो सईद सफर में आ गाज़ीअ जा बाजू कटजी आ सईद सफर में हेॾा भॼंदड़ घोड़े त ग़रीब लथो हेॾा सईद जे घोड़े जा पहिरियां कदम करबला जी रेह ते आया घरवारी जेदी सईद जेतिरो थी सघई घोड़ो तेज़ भॼा आवाज़ छा ॻाल्हि रोई जेदी कन लाइ ॿुध कोई ग़रीब आ जेको जेदो ज़ैनब जी चादर बचायो मरहबा मरहबा या ज़हरा या ज़हरा या सैयदा हलिया मुझी मलका साईं अज 4 मुहर्रम जी रात थी वई आ बाकी तुझो वीर छहन ॾींहनि जो मेहमान अलमान 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 हलिया मुझी साईं इन्हनि सैयदनि का इन्हनि मोमिननि का आज़ादारनि का मुकान वठे आ रुअण वारा कारा ख़ैमा ॾिठई घरवारी के जेदो तूं इन्हनि ख़ैमनि में वञो त मां हुसैन ॾे वञा बीबी ज़ैनब जी करीमी ॾिसंदव ॿुधंदव बीबी ज़ैनब जी करीमी केॾी करीम आहे मुंहिंजी साईं रुअण वारा जेॾी महिल सईद जी घरवारी ख़ैमे जे दर ते आई बीबी ज़ैनब ॿई हथ वधाए जेॾी भाॼाई उन टेम आई आ जो ज़ैनब वटि पाणी बि कोन्हे अलमान 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 अॼु पाणी हुजे आ मां तोखे ज़रूर हाय 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 तव्हां सादार मुंहिंजी साईं खे ॾाढा प्यारा आहियो रुअण वारा सईद चएतो मां घोड़ो भॼायो अचानक सईद जो घोड़ो हिकु वारी जे टिबे तल थो हाणे माफ़ कजो तकलीफ़ अचे सईद चएतो मां ॾिठमि हिकु ग़रीब आ जंहिंखे 9 लख मारनि था रुअण वारा ज़जर बिन कैस ज़ालिम हुसैन जे ज़ुल्फ़ुनि में हथ विधो रुअण वारा सईद उठड़ो आयो हकल करे ॾेदो ही कोई एॾो बेवारिस न कोन्हे अकबर जो बाबो ऊचो वेड़ करे ॾेदो आ सईद भिरा मेरा अकबर घुस गए होड़ो वक़्त नमाज़ करीब अॼु फजर कनो तेरे रस्ते दो मेडिया त्राए भेणी मरहबा 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 लखवारी बाबा लखवारी मानो करा बाउन बद हुकुम कर जवान मा पड़ा और वण वारा सईद जे द मौला है तुझे ला वेण थोबड़ा और वण वारा सईद जे द मौला दाढ़ी अच्छी थी वई दी हाय 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 हाय
मौला कमर झुकी वही दी गरीब रोई रोई जदो अज फजर सही जवान हमें यक लखत ज़ईफ़ी छा गई ओ मैं को मौत अकबर दी ओ मार मुकाया भी मौत अब्बास दी या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा रोई जदो मौला इजाजत दे तुझे मथा कुर्बान दिया सैयद जदो मैदान थे ये तलवार थी हर अज़ादार सीने दे हथों में आखिरी वेण पड़ा तुझो नालो माथमन में थी वने और वणवारा सईद तलवार रखनी मैदान आयो लड़ंदो रहो बाबा न तीर था लगन न तलवार न नेज़ा लगन रोई जदो मौला मुझे नसीब में शहादत नाए गरीब जदो हाने वन शहीद थींदे हेडा सईद अली अकबर जे बाबे पोइते मुंह कयो रोई जदो सकीना रखो कुरान मेहमान थकदी रोई जदो मौला कैसा सोगा लाए गरीब जदो तू मैदान वयो मुझी सकीना दुआ रोई जदी मुझा मौला सादात जो ही एतमाम कबूल फरमा मुझा मौला न्याज नगर पुरसो अज़ादारी मातमदारी कबूल फरमा मुझा मौला इन ज़ालिम दौर में इन अज़ादारन के कमी ने जो